नाज़रीन ख़बर ॾींदा हलूं कंदकोट कश्मीर मां डिप्टी कमिश्नर कश्मीर जी कोशिशनि सां फेज़ बख्शापुरी मेमोरियल लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो वियो। उन मौक़े ते हिकु तक़रीब पिणु रखी वई। तक़रीब सां ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर जो चवणु हो त मुंहिंजो कश्मीर ज़िले अंदरि तालीम ते ख़ासि ध्यानु आहे। मुआशिरे खे तालीम सां ई तब्दील करे सघिजे थो। इल्मु इंसान लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। शागिर्द पंहिंजो वक़्तु किताबनि ऐं तालीमी सरगर्मियुनि खे ॾियनि त असां सां मुआशिरे जी बहितरी अक्कासी थी सघे थी। बाद में डिप्टी कमिश्नर कश्मीर जुडिशल लाकब कश्मीर पहुची मुख्तियार कश्मीर के कैदियुनि खे साफ़ पाणी फ़राहमीअ लाइ हिदायत कई। आख़िर में डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अक़लियती बिरादरीअ जो रवेनो मसइलनि जे हल लाइ असिस्टेंट ऑफिस कश्मीर में गॾिजाणी कई। उन मौक़े ते गॾिजाणी में मुख्तियारकार कश्मीर एजाज़ अहमद बुर्डो कश्मीर तालके जे तपेदारनि शिरकत कई। गॾिजाणी में अक़लियती बिरादरीअ जे रवेन्यू बाबति मसइलनि ते गौर वीचार कयो वियो। डिप्टी कमिश्नर फौरी हल लाइ पुलिस रवेन्यू असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार खे हिदायत कई त जल्द मसइला हल करे सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते रिलीफ ॾिनो वञे। उन सां गॾोगॾु डिप्टी कमिश्नर जी अॻुवाणीअ में कश्मीर बाईपास रोड हवाले सां गॾिजाणी थी, जंहिंमें PD इमरान शेख NHA असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार शिरकत कई। गॾिजाणीअ में कश्मीर बाईपास हवाले सां मसइलनि ते गौर वीचार कयो वियो। रिपोर्ट इमरान छॾण, अमल न्यूज़ कश्मीर।